आज वरी काॾे थो वञी भाऊ? मां घर थो वञा। हिन में छा आहे भला? हिन में मच्छीअ जी भाॼी आहे। आया त ॾे आई। न बाबा न, मां मच्छी न आहियां खाईंदो। पर छो, छा लाइ मच्छी तूं न आहे खाईंदो? उहो इन लाइ त मच्छी में कंडा हूंदा आहिनि। अरे बाबा तोखे कंडा था लॻनि, तूं चोपल पाए करे मच्छी खाईंदो कर न। हाँ?